जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ज़िक्र कंदासीं बरसात जो। बरसात तबाही मचाए छॾी आहे। सॼी सिंध में बरसात सबबि जेके माण्हू आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, बेघर थिया आहिनि, कचा घर ड्रही पट पइजी विया आहिनि, सभई घर पट पइजी विया आहिनि। जेकॾहिं असां शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त उते बि साॻी सूरत हाल आहे। वरी जेकॾहिं काछे जी ॻाल्हि कयूं त उते मुख़्तलिफ़ नए गाज, नए नरली, मुख़्तलिफ़ नयूं जेके आहिनि उहे वही अचण करे जेके माण्हू आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। ॿिए पासे जेकॾहिं पाण सिंध जी सामूंडी पट्टी जी ॻाल्हि कयूं त कराची, सिजावल, ठटे, बदीन जी जेके सामूंडी पट्टी आहे उते बि जेका सामूंडी वीरूं आहिनि उन्हनि में ग़ैर मामूली वाध थी आहे। उन्हनि जे करे गोॾे जेॾो पाणी बि घरनि ताईं पहुची वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गोलार्ची, जाती, घोड़ाबारी, खारो छाण, सिजावल जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि सामूंडी पट्टी में। उते पाणी अची वियो आहे। जेके उतां जा रहवासी आहिनि उहे परेशान आहिनि। इंतिज़ामिया अञा ताईं के उपाउ न वठी सघी आहे। जेकॾहिं गुज़िरियल ॾींहं ताईं इहे शयूं रिपोर्ट थियूं पए त कुझु इलाइक़नि में इंतिज़ामिया पहुती आहे, पर मजमूई तौर ते जेके मुतासिर आहिनि उहे परेशान आहिनि, उन्हनि जो साह मुठ में अची वियो आहे। सिजावल ऐं बरपासे में छा सूरत हाल आहे, असांखे गफ़ूर पली पोटो आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आहे, उन जॉइन कयो आहे। गफ़ूर भलीकार चवंदो प्रोग्राम में। जी वॾी महिरबानी। गफ़ूर, कीअं पिया ॾिसो सूरत हाल उते? अॼु तव्हां दौरो बि कयो आहे मुतासिर इलाइक़नि जो, सूरत हाल कीअं आहे? मुतासिरनि जी सहायता जे लाइ को माण्हू पहुतो आहे या न पहुतो आहे? उते हिन वक़्तु सूरत हाल कीअं आहे, पाणी जी सूरत हाल कीअं आहे? जी अलीरज़ा, जीअं त बरसातुनि जो सिलसिलो गुज़िरियल महीने ॾेढ खां सॼी सिंध में शुरू आहे, उन सां गॾोगॾु सिजावल ज़िले में बि जारी आहे। उन्हनि बरसातुनि जे सिलसिले में जेकड़ी कड़ी आहे त साहिली पट्टीअ जे जेके तालका आहिनि, जाती ऐं शाह बंदर, उन इलाइक़नि में जेको समंड बि उन सां किनारे में लॻे थो, उन सां उन्हनि जी जेके यूनियन काउंसिल गोल मोहम्मद बारण, दौलतपुर, कड़मलक, कोठी, छछ जान खान, इहे जेके यूनियन काउंसिल बिल्कुलु साहिली पट्टीअ सां लॻनि थियूं। उन्हनि साहिली पट्टियुनि जे इलाइक़नि में गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां जेको ज्वार लॻंदो आहे, समंडी साहिली पट्टी जी ॿोली आहे, उन में ज्वार लॻंदो आहे। ज्वार लॻण सां ईअं सम्झ त जेको समंड जो पाणी आहे सो पंहिंजे धरतीअ खां 5-8 फुट मथे थी वेंदो आहे ऐं असांजी धरती हेठि थी वेंदी आहे। अच्छा गफ़ूर, जेको जीअं तव्हां ज्वार जी ॻाल्हि कई त ज्वार ऐं मुखी 2 मुंदूं हूंदियूं आहिनि या 2 टर्म यूज़ थींदा आहिनि, त जेकॾहिं मां ग़लति आहियां त दुरुस्त कजो। त छा हींअर मामूल वारा उहे ज्वार ऐं मुखी वारा ॾींहं आहिनि? जीअं तव्हां ज्वार जी ॻाल्हि कई त हींअर मामूल वारो ज्वार आहे या उनखां को ग़ैर मामूली आहे, ऐं केतिरे अरसे खां पोइ इहा सूरत हाल पैदा थी आहे हुते? जी, ही जेको ज्वार आयो ग़ैर मामूली आयो आहे। मामूल जा ज्वार जेके ईंदा रहंदा आहिनि उहे नुक़सान न कंदा आहिनि, उन्हनि जो समंड ताईं जेको दाइरो हूंदो आहे, पर ही ग़ैर मामूल लॻियो जंहिंजे करे हिन जो पाणी ॻोठनि में पई पियो आहे। ऐं ही उते जेके रहवासी आहे उन्हनि ॿुधायो त असांखे हिकिड़ी राति में ई जेको इहो एतिरो पाणी आयो जो ॻोठ ॿोड़े छॾिया अथनि। साहिली पट्टी जे इन्हनि सिर्फ़ु 2 यूनियन काउंसिल में जाती जे कड़मलक ऐं कोठीअ जा जेके तक़रीबन 50 जे क़रीब ॻोठ जेके ॿुॾी चुका आहिनि, जिन में गोॾे जेतिरो पाणी पइजी वियो आहे। उते जेके जेके कचियूं पटड़ियूं आहिनि उहे बंदि थी वियूं आहिनि। ऐं स्पेशली अलीरज़ा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उते मेन मसइलो थी वियो पीअण जो पाणी। माण्हू पीअण जो मिठो पाणी जेके तालाब में बीहारे छॾंदा आहिनि या खूह खोटियल हूंदा आहिनि या हैंडपंप जेके जर मां कोठाया लॻाया वेंदा आहिनि उहे जेके हूंदा, हाणे ही खारे पाणी अचण सां उहो पाणी सभु ख़तमु थी चुको आहे। हाणे उते माण्हुनि खे पीअण जो पाणी तमामु मुश्किल थी वियो आहे। परे परे खां जेका अचण जा उहे रस्ता बंदि थी चुका आहिनि। माण्हू तमामु हिकिड़े न पीअण जे पाणी ऐं राशन खाधे पीते जे लाइ तमामु हिकिड़ो परेशानी वारी ज़िंदगी पिया गुज़ारीनि। अॼु आउं पाण बि वियुसि ऐं असां गाॾी खणी जॾहिं उते वञी पहुतासीं त असांखे वञण जो रस्तो न मिलियो। पोइ कुझु पहिरें पंधु वियासीं, कुझु करे उते माण्हुनि जा जेके हाल वाल वरितासीं त ॾाढी ज़िंदगी मफ़लूज लॻी। ऐं ईअं सम्झो त उते ख़ुदा खां सवाइ ॿियो कोन्हे जे मदद करण वारो को माण्हू कोन्हे। ऐं उते माण्हू बेयारो मददगार जेके चइजनि उते वेठा आहिनि ऐं मदद जा तलबगार आहिनि। अॼु बि चवनि था त को मुखियार अचनि के अचनि हज़रात अचनि जेके असांखे हितां कढी कंहिं सुठे इलाइक़नि में विहारीनि जिते असांजा बचा महफ़ूज़ रहनि ऐं असांखे खाद खुराक पाणी जो रुगो वसीलो मिले तॾहिं सुठो आहे। अच्छा, सिजावल में ज़िले इंतिज़ामिया गफ़ूर छो सुस्ती जो मुज़ाहिरो करे रही आहे ऐं अलर्ट बि जारी थियल हुयो? उन खां पहिरियां मौसमियात खाते बि अलर्ट जारी कयो त समुंड में ग़ैर मामूली सूरत हाल रहंदी, मुहाणा उन समुंड में न वञनि। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया त हिन वक़्तु जेको आम ज्वार हूंदो आहे उनखां ही 10 खां 12 फुट जेको आहे पाणी जी वाध थी आहे ऐं
उनजे बावजूद बि जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उहा अलर्ट छो न रही ऐं उन्हनि हिन वक़्त ताईं दाद रसाई छो न कई आहे, माण्हुनि ताईं छो न पहुता आहिनि जो पीअण जे पाणी जे लाइ उहे परेशान आहिनि माण्हू? इन्हनि खे डिप्टी कमिश्नर हुजे या चूंडियल नुमाइंदा हुजनि, उन्हनि खे इन शइ जे अलर्ट जी बिल्कुलु उनखे वार्निंग मिलियल आहे, उनखे ख़बर पई ऐं सभु शइ हीअ थियण वारी आहे। पर उन जे बावजूद बि उहे उन्हनि जे इहा हरकतूं न करे सघिया आहिनि। जॾहिं हद जो एसी पंहिंजे उते जो जाती तालके जो एसी आहे, उन सां जॾहिं तालके जो रिपोर्टर पंहिंजो अमीन थईम राब्तो कयो त उनखे इहो ॿुधायो वियो त बाबा असांखे इहो हुकुम ई कोन्हे वञण जो, असांजा रोड रस्ता बंदि आहिनि, असां वटि जेको हिते ईंदो उनजी मदद कंदासीं। जॾहिं त माण्हू उते फाथल आहिनि, उन्हनि जो रोज़गार जो ज़रियो बि उते आहे, उते होड़ा या जेके बतेला जेके उन जा जेके कमु कंदा आहिनि उन जो ज़रियो मुआशी ज़रियो ई उहो हेॾा अची कोन था सघनि। हाणे त रस्ता ब्लॉक आहिनि, हाणे उहे अची कोन था सघनि। हिननि खे वायर करण जी पाक फ़ौज जा जेके नेवी वग़ैरह जी जेके हरकतूं हूंदियूं आहिनि उन्हनि कुझु रिपोर्ट ते वरिती आहे। बाक़ी हिते ज़िले इंतिज़ामिया का बि हुन में ठीकु आहे, वरी महिरबानी। ठीकु आहे, वरी महिरबानी गफ़ूर इन वाले सां अपडेट करण जे लाइ। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तर्जुमेगार आहिनि, रिसर्चर आहिनि, क़ाज़ी आसिफ़ साहब असां हिन वक़्तु प्रोग्राम में गॾु आहिनि। काज़ी साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। वरी महिरबानी। काज़ी साहब, सॼी सिंध में महीने ॾेढ महीने खां वठी बरसाति जो सिलसिलो जारी आहे। हिकु अधु ॾींहं जी साई थिए थी पर वरी बरसाति थिए थी। कराची, हैदराबाद, लाड़काणो, मीरपुर ख़ासि समेत शहीद बनैदराबाद डिवीज़न में मतिलबु हर हंधि बरसाति पई आहे, किथे घटि त किथे वधीक। पर उनखां पोइ खीरथर रेंज में बि बरसाति थी आहे, जिन करे नयूं वही आयूं आहिनि ऐं जोही काछे में जेके ज़मीनी रस्ता आहिनि उहे कटिजी विया आहिनि। नए गाज जेका आहे उनजो पाणी तमामु घणो वधी वियो आहे। बलूचिस्तान जे ॿोर जो पाणी जेको आहे उहो मीरो ख़ान ऐं कंबर शेदाद कोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहो आयो आहे। उनजे करे उते बि परेशानी खे मुंहुं ॾियणो पए पियो आवाम खे। उन सां गॾोगॾु जेका सिंध जी सामूंडी पटी आहे, वीरूं अचण जे करे वीरूं ग़ैर मामूली वाध थी वई आहे वीरुनि में। उनजे करे पाणी ॻोठनि में काहे पियो आहे, गोॾे खां वधीक पाणी बीठो आहे। माण्हू परेशान आहिनि, माण्हुनि वटि पीअण जो पाणी कोन्हे को, माण्हुनि वटि खाद खुराक त न पर पीअण जो पाणी बि कोन्हे को, छाकाणि त जेके हैंडपम्प्स लॻल आहिनि या जेके खूह उन्हनि जा खोटियल आहिनि, हाणे उहो उन्हनि में उहे पाणी आहे हर जॻह ते, उहो पीअण जे पाणी जे लाइ बि परेशान। पर जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उहा ॾाढो ॼण त लापरवाही जो मुज़ाहिरो करे रही आहे। इन खां पहिरियां बि इन मामलनि में या आम तरह ते आम ज़िंदगी में बि इन क़िस्म जूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि त इंतिज़ामिया ऐं डिप्टी कमिश्नर हुजे, एसी हुजनि, सभु त हिकु जहिड़ा न हूंदा पर मजमूई तौर ते या जेका घणाई आहे उहा अहिड़नि अमलदारनि जी आहे अफ़सोस सां जो उहे सहायता जे लाइ कोन पहुचंदा आहिनि। तव्हांखे हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जाती जे असांजे नुमाइंदे एसी सां राब्तो कयो त उन एसी उनखे चयो त असां वटि जेको माण्हू ईंदो उनजी सहायता कंदासीं, बाक़ी असां वटि को अख़्तियार कोन्हे, को हुकुम कोन्हे त असां पाणी में फाथल माण्हुनि ॾे वञूं ऐं उन्हनि जी सहायता कयूं। हे त ॾाढो अजीब सूरत हाल आहे। कीअं था ॾिसो काज़ी साहब? जंहिं डॉक्टर इहो जवाबु ॾिनो आहे उनखे उहा शर्मनाक ॻाल्हि आहे त न हुन वटि अख़्तियार आहे न बाक़ी छाजो हुनजो हुन वटि आहे। जेकॾहिं माण्हू सॼी मुसीबत में समूरे फैमिली समेत हिन जे ऑफिस में अचनि त पोइ हू वहार कंदा, बाक़ी माण्हू वटि न वेंदा। मुंहिंजे ख्याल में हुन ऑफिसर जे ख़िलाफ़ सिंध हुकूमत खे फौरी तौर ते एक्शन बि खणणु घुरिजे, छो त हुनजी बदनामी जो बाज़ बणिजी रहियो आहे। उहे अहिड़ा क़िस्म जा ऑफिसर जेके माण्हुनि जी तकलीफ़, ॾुख ऐं मुसीबत में जेकॾहिं हुन सां शामिल न आहिनि। त तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त जेको जेसिताईं असांखे बि इतला मिलिया आहिनि या ख़बरूं पहुतियूं त केटी बंदर खारोशान सां गॾु 18 ॻोठ आहिनि जेके मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा बि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा बि या गॾियल ॻोठ जेके आहिनि उहे पाणी समुंड जे पाणी में जे हेठि थी विया आहिनि ऐं उनजे घरनि में पाणी काहे पियो आहे ऐं का बि घिटी अहिड़ी त न आहे जिते पाणी मौजूदु न हुजे, गोॾे जेतिरो पाणी। ऐं उहो इनजे करे आहे त समुंड चाढ़ में आहे ऐं जेको बारिश जो पाणी आहे उहो पाण खे वठे, हुनखे ज़म नथो करे पाण में, उहो होॾे वञी नथो सघे समुंड में। त हिकु त बरसाति जो पाणी, ॿियो समुंड जो चाढ़, इहे ॿई मुसीबतूं थी वियूं आहिनि जेके सामूंडी इलाइक़े जे माण्हुनि सां आहिनि। ऐं बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल काछे में बि आहे ऐं काछे जा माण्हू बि जेके आहिनि उहे जेके नयूं वही आहियूं उनजे करे मुतासिर आहिनि। काछे जे माण्हुनि जे मुतासिर हुजण जे हवाले सां सभ खां वधीक जेका संगीन सूरत हाल आहे उहा जेका आहे ठट्टो, बदीन, सुजावल ऐं सां लाॻापियल केटी बंदर, खारोशान जे जेके इलाइक़ा आहिनि उहे, छो त जीअं तव्हां ॿुधायो त हुनजो पाणी पीअण जो कोन्हे को, जेके हुनजो घर में पाणी काहे पियो आहे
त समूरे घर जो जेको अनाज बनाज आहे उहो सभु ज़ाया थी विया हुननि जो आहे। गुज़िरियल 48 कलाकनि खां वठी जेके असांजा इतला आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उहे इन पोज़ीशन में मौजूदु आहिनि त मथां बरसाति बीहे कोन थी ऐं हेठां पाणी आहे, त हुन जा की घर पट कोन्हनि के आहे, उहे कचा घर आहिनि ऐं कठावा घर आहिनि, उहे अज़ाब में आहिनि। ऐं हीअ जेको सिंध गवर्नमेंट जो जेको डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उहा कहिड़े मर्ज़ जी दवा आहे, अक्सर असां हिन मौक़े ते चवंदा आहियूं हीअ पहिरियों मौक़ो न आहे त हीअ सूरत हाल पैदा थी आहे, बल्कि उन्हनि खे त आहे ई डिज़ास्टर जे लाइ, या मतिलबु उहा मैनेजमेंट ई डिज़ास्टर जी करणी आहे त उहा हर डिस्ट्रिक्ट में हुनजी ऑफिस बि आहे त पोइ कराची में वेही हीअ एॾो वॾी जेका बजट वठनि था गवर्नमेंट ख़ासि तौर ते हिन बजट में बि तमामु घणी बजट रखी आहे हुनजी, पर हुनजे बावजूदि हुनजी जेका कारकर्दगी आहे उहा किथे नज़र नथी अचे। हिन महिल असांखे यादि आहे असांखे 2010 जी बोर्ड जेका जॾहिं असां ख़बर पई कई त माण्हुनि जे लाइ ॿियो कुझु न, हिकिड़े त असांखे चयो त सिर्फ़ु असांखे माचिस खपे, जो माचिस सभु पाण में ॿुॾी विया आहिनि त असां रुॻो बाहि ॿारे पंहिंजी मानी पचाए सघूं। माना इन क़िस्म जी जेके आहिनि उहे नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि उहे तमामु वॾा मसइला। बिल्कुलु सही था चओ। काज़ी साहब, आख़िरी सवाल पुछंदो, मुख़्तसर जवाबु ॾिजो त कहिड़ा कारण आहिनि जो सिंध हुकूमत ब्यूरोक्रेसी खे उनखे अमल दरामद नथी कराए सघे? बजट बचे थी, फंड्स भुजनि था, पर उहे अमलदार उहे पंहिंजे AC रूम्स खां AC गाॾियुनि ज़रिए उन्हनि मुतासिरनि ताईं नथा पहुचनि ऐं उज़ुर ॼाणाइनि था त रस्ता बंदि आहिनि, असां कीअं वेंदासीं? सिंध गवर्नमेंट खे मां सम्झां थो सिंध जी ब्यूरोक्रेसी जी अक्सरियत जेका आहिनि आवाम दुश्मन आहे ऐं असांजो उन तजुर्बो रहियो आहे ऐं बार बार जेके वाक़िया थियनि था उनजो शाहिद आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट ख़ुदि ज़ाहिर आहे ब्यूरोक्रेसी हुनजी आहे त ज़िम्मेदार सिंध गवर्नमेंट आहे, ज़िम्मेदारी हुनजे मथां ई वञे थी। जेकॾहिं पंहिंजे वोटरनि जी पंहिंजे माण्हुनि जी हिक ॿिए जे माण्हुनि जी वहार करण में जेकॾहिं नाकामी आहे त उहा सिर्फ़ु ब्यूरोक्रेसी जी न, सिंध गवर्नमेंट जी पंहिंजी नाकामी आहे ऐं पंहिंजी नाकामी खे दुरुस्त करण जे लाइ फौरी तौर ते मूंखे एक्शन करणु घुरिजे ऐं माण्हुनि जी वहार करणु घुरिजे। वॾी महिरबानी काज़ी साहब, उमेदु कयूं था त सिंध जी ब्यूरोक्रेसी ब्यूरोक्रेट्स पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदा ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी खे महसूसु कंदा ऐं पंहिंजे ऑफिसनि मां निकिरी ऐं मुतासिरनि ताईं पहुचंदा ऐं सिंध हुकूमत मां बि इहा ई उमेदु रखूं था। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।